24 डिसंबर 2012 जी रात तक़रीबन 11:30 बजे शाहरुख जतोई जो DSP औरंगज़ेब जे पुट शाहज़ेब सां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान फायरिंग सबबि शाहज़ेब फौत थी वियो ऐं शाहरुख जतोई 27 डिसंबर ते दुबई फ़रार थी वियो। 3 डिसंबर 2012 ते चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान शाहज़ेब क़त्ल जो अज़ख़ुद नोटिस वरितो ऐं 5 जनवरी 2013 ते पुलिस शाहरुख जतोई जे 3 साथियनि खे गिरफ़्तार करे वरितो। कुझु ॾींहं बाद शाहरुख जतोई खे पिणु गिरफ़्तार कयो वियो। साल जून 2013 ते अदालत सॻोरी शाहरुख जतोई ऐं साथियनि खे सज़ा ऐं मौत ॿुधाए छॾी, मगर शाहरुख जतोई जे पीउ सिकंदर जतोई ऐं मक़तूल शाहज़ेब जे वालिद औरंगज़ेब विच में फ़ैसिलो थी वियो। मक़तूल शाहज़ेब जे पीउ औरंगज़ेब सभिनी जवाबदारनि खे पंहिंजे पुट जो खून माफ़ करे छॾियो। 19 नवंबर 2017 ते सिंध हाई कोर्ट शाहज़ेब जे क़त्ल में मुलवस शाहरुख जतोई ऐं ॿियनि जवाबदारनि जूं सज़ाऊं कालदम करार ॾेई केस जी सुनवाई लाइ सेशन जज ॾांहुं मोकिलण जो हुकुम ॾिनो, जॾहिं त अदालत केस में दहशतगर्दी वारा कलम पिणु ख़तमु करे छॾिया। 19 डिसंबर 2017 ते केस जी ॿुधणी दौरान राज़ीनामा ऐं रिकॉर्ड तलब कंदे रोज़ाना जे बुनियाद ते कार्रवाई हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिंखां पोइ शाहरुख जतोई ऐं संदसि साथियनि खे आज़ादु कयो वियो। भेरो ॿीहर अदालत पारां सो मोटो नोटिस वरितो वियो। उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई वई, जॾहिं त अॼु जस्टिस एजाज़ुल हसन जी सरबराही में 3 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। वकील लतीफ़ खोसा चयो त धुरियुनि में अॻु ई मुआहिदो थी चुको आहे। जवाबदारनि जो दहशतगर्दी पखिड़ण जो को बि इरादो न हो। वाक़िए खे क़त्ल जो रंग ॾिनो वियो आहे, दहशतगर्दी नाहे थी। जंहिंखां पोइ अॼु कोर्ट सॻोरी जवाबदार शाहरुख जतोई ऐं संदसि साथियनि खे बाइज़्ज़त बरी करे छॾियो आहे। महबूब न्यूज़ नेटवर्क TV, हैदराबाद।